जी नाज़रीन, मां आहियां ज़ुल्फ़िकार गुरामाणी। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस में ऐलान कयो आहे त हू आइन जे आर्टिकल 200 यानी 243 वारी जेका तरमीम वारी तजवीज़ आहे उन जी हिमायत कनि था, जॾहिं त अदालत जे क़याम यानी आइनी अदालत जे क़याम वारे फ़ैसिले जे हवाले सां उहो फ़ैसिलो शाम 4 वॻे ॿीहर CEC जो जेको इजलास थींदो उन में फ़ैसिलो कयो वेंदो त आइनी अदालत जे क़याम जी पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिमायत करे या न करे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी CEC जो इजलास ख़तमु थियो आहे ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी CEC जे इजलास जे अंदरि जेकी फ़ैसिला थिया आहिनि उन में बुनियादी तौर ते जेकी बि NFC अवॉर्ड जी जेका सूरत हाल हुई, यानी सूबनि जो जेको शेयर घटाइण जो मामलो हो उन खे पाकिस्तान पीपुल्स पार्टी उन तरमीम खे रद्द करे छॾियो आहे, मुकमल तौर ते रद्द करे छॾियो आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे इन फ़ैसिले में या प्रेस कॉन्फ्रेंस जे अंदरि चयो आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी उन खे तस्लीम न कंदी। NFC अवॉर्ड में NFC अवॉर्ड जे अंदरि जेका तरमीम वारी तजवीज़ आहे उन खे मुस्तरद करे थी, जॾहिं त आइनी अदालत जो जेको मामलो आहे, यानी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणो हिन प्रेस कॉन्फ्रेंस जे जेका मुख़्तसिर प्रेस कॉन्फ्रेंस उन कराची जे अंदरि कई, बिलावल भुट्टो जो इहो चवणो हो त इहो चयो वञे थो त आइनी अदालत जो जेको मामलो आहे उहो मीसाक जमहूरियत जे अंदरि, छो त उन में डिमांड आहे त उन करे आइनी अदालत जे क़याम जो हुजणु लाज़मी आहे। पर पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चयो त मीसाक जमहूरियत में त ॿियूं बि घणियूं शयूं आहिनि, तंहिं करे आइनी अदालत जे हवाले सां बि बिलावल भुट्टो साहब जे ज़िक्र फ़िक्र मां लॻे पियो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा जेके ॿिया मेंबर आहिनि, ख़ासि तौर ते ज़ाहिर आहे त इन मामले में जेकी कानूनी आइनी CEC जा जेके मेंबर हूंदा उन्हनि जी राय ॾिनी हूंदी ऐं उन्हनि जी राय ई वधीक अहमियत रखंदी हूंदी त उहे शायदि एग्री कंदे नज़र नथा अचनि। पर मुंहिंजो इहो ख़्यालु आहे, छो जो हिते प्रेस कॉन्फ्रेंस में सवाल जवाब न आहिनि थिया, मुख़्तसिर प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, त उन जे अंदरि मुंहिंजी इहा राय आहे त जेकॾहिं सवाल थियनि हा त इहो सवाल ज़रूरु थिए हा त 1 साल अॻु जॾहिं 26 तरमीम साम्हूं आई पिए त उन वक़्तु पाकिस्तान पीपुल्स पार्टी डिमांड करे पई, बल्कि पाकिस्तान पीपुल्स पार्टी मुतहरिक ही त आइनी अदालत जो क़याम जेको आहे उहो थी वञे। ऐं उन हवाले सां जेकॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो चेयरमैन अॼु इहा ॻाल्हि करे पियो त मीसाक जमहूरियत में त सिर्फ़ु आइनी अदालत न, ॿिया मामला बि हुआ, त इहो मामलो त 1 साल अॻु बि हुयो त ॿिया मामला बि मीसाक जमहूरियत में घणा हुआ, त पोइ आख़िर हाणे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन उन राय खां उहे हटंदे नज़र छो था अचनि, जेतोणीकि अञा सुभाणे 4 वॻे जेको यानी अॼु जेको 4 वॻे हींअर इजलास थिए पियो त पोइ उन जे अंदरि इहो फ़ैसिलो साम्हूं ईंदो। पर बुनियादी तौर ते ॻाल्हि इहा आहे त ईअं बि त थी सघे थो न त पाकिस्तान पीपुल्स पार्टी उन वक़्त में आइनी अदालत जे क़याम जो मामलो ज़ेर बहस आंदो, पर मौलाना फज़लुर रहमान साहब सां मुलाक़ात खां पोइ कराची जे अंदरि तवील डिस्कशन खां पोइ 1 साल अॻु मौलाना फज़लुर रहमान साहब जी ॻाल्हि खे तस्लीम कयो वियो, यानी आइनी अदालत जे क़याम बजाए आइनी बेंच तश्कील ॾिनी, सुप्रीम कोर्ट जे अंदरि ई हिकु अलॻि आइनी बेंच तश्कील ॾिनी त पोइ उन मामले खे हलाइजे ऐं मौलाना फज़लुर रहमान साहब सां जेका कमिटमेंट थियल आहे बिलावल भुट्टो साहब जी उन खे मान ॾिजे। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे इहो मामलो बि थी सघे थो ऐं हींअर मौलाना फज़लुर रहमान साहब सां बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी मुलाक़ात बि थी आहे। साॻे वक़्तु ईअं आहे त आइनी अदालत जे क़याम जे अंदरि जेको मुकमल पैकेज नज़र आयो पिए उहो इहो हो त जेकी जज साहिबान आहिनि उन्हनि जी उमिरि 65 साल खां 70 साल थी पई वई ऐं उन मुताबिक़ जेकी हींअर आइनी बेंच जा जेके सरबराह आहिनि जस्टिस अमीरुद्दीन साहब उहे रिटायर थियनि पिया 30 नवंबर ते, त उहे रिटायरमेंट खां पोइ यानी 70 साल ताईं उहे जेका कंटिन्यू आहे उहो पंहिंजी जॉब खे कंटिन्यू करे सघनि पिया, या आइनी अदालत ठहिया त उते चीफ जस्टिस थी सघनि पिया, या ॿिया जेके जज साहिबान आहिनि उन्हनि खे बि उमिरि जो फ़ाइदो थिए हा, 65 खां 70 साल जी उमिरि जो फ़ाइदो ईअं बि मुमकिन हो त ॿाहिरां यानी कि जेके चीफ जस्टिस साहब रिटायर थी विया आहिनि, जीअं काज़ी फ़ाइज़ ईसा साहब जो नालो ज़ेर बहस आयो पिए, त ॿाहिरां बि कंहिंखे रिटायर थियल कंहिं जज साहब खे चीफ जस्टिस साहब खे बि आणे ऐं उनखे बि मुक़ररु करे सघिजे पियो। पर ज़ाहिर आहे त हाणे इहो मामिलो जेकॾहिं साम्हूं नथो अचे आइनी अदालत जे क़याम वारो, त हीउ जेको स्टेटस को आहे इहो ईअं ई बरक़रार रहंदो ऐं घणनि जी इहा ख़्वाहिश बि राय बि हुई
मुकम्मल तौर ते इहा हिकिड़ी आज़ादाना राय बि हुई त हीउ मामिलो जॾहिं आइनी बेंच जी सूरत में स्मूथ वे में या सेम पेज वारे अंदाज़ में सभु कुझु हले पियो त आख़िर कहिड़ी ज़रूरत आहे त आइनी अदालत जे क़याम। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं मुसवदो, छो जो मुसवदो हाणे नवीद कमर साहब हिकु टीवी टॉक शो में चयो त जॾहिं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब मुलाक़ात कई आहे सदर आसिफ अली ज़रदारी सां 101 ते इहो मुसवदो जेको आहे उहो हवाले बि कयो आहे सदर आसिफ अली ज़रदारी साहब जे। तंहिं करे हाणे इहा ॻाल्हि लिकियल छपियल कोन्हे त मुमकिन आहे त आइनी अदालत वारो नुक़्तो इन करे बि शामिल कयो वियो हुजे त इहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे दिलि जे क़रीब आहे, मिसाक जमहूरियत में आहे त पीपुल्स पार्टी इन खे तस्लीम कंदी त उन जे हवाले सां बि त पीपुल्स पार्टी जे दिलि जे क़रीब वारा नुक़्ता बि त शामिल कजनि न, जेकॾहिं उन्हनि खां का ॻाल्हि तस्लीम कराइणी आहे। पर हिते लॻे थो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी उन ते इतफ़ाक़ कंदे नज़र नथी अचे ऐं जीअं हले पियो जहान उनखे उअं ई हलणु ॾियण जे हवाले सां पीपुल्स पार्टी फ़ैसिलो करे पई। पर बहरहाल हींअर CEC जो इजलास जेको आहे उहो थिए ऐं उन में हतमी जेका सूरत हाल साम्हूं अचे त पोइ कुझु चई सघिजे थो। उन खां अलावा जेको सभ खां वॾो मामिलो अरिड़हीं तरमीम जो या NFC अवॉर्ड जो, अरिड़हीं तरमीम पर ब्रैकेट में NFC अवॉर्ड या NFC अवॉर्ड ब्रैकेट में अरिड़हीं तरमीम जो मामिलो त पीपुल्स पार्टी सूबनि जे शेयर खे यानी जेका माली अख़्तियार आहिनि सूबनि जा NFC अवॉर्ड जे अंदरि अरिड़हीं तरमीम जे अंदरि जेको शेयर आहे उनखे उन में तरमीम करण वारी जेका तजवीज़ आहे उनखे मुस्तरद करे छॾियो आहे। ऐं ईअं ज़ाहिर आहे त बाक़ी जेकी बि मामला हुआ यानी ड्राफ्ट जे अंदरि या उन ट्वीट जे अंदरि जीअं इलेक्शन कमीशन जा मामला या ॿिया उन्हनि खे मुस्तरद कयो आहे। सो बुनियादी तौर ते आर्टिकल 243 जेको आर्मी चीफ सां या आर्म्ड फोर्सिस सां ताल्लुक़ रखे थो उन जे हवाले सां मंज़ूरी साम्हूं आई आहे। उन तरमीम जी तजवीज़ खे पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिमायत कई आहे, मुकम्मल तौर ते खुलियल अंदाज़ में उनजी हिमायत कई आहे। NFC अवॉर्ड अरिड़हीं तरमीम या ॿिया जेके मामला आहिनि उन्हनि खे मुकम्मल तौर ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी मुस्तरद करे छॾियो आहे, जॾहिं त पाकिस्तान पीपुल्स पार्टी इहो चयो आहे त आइनी अदालत जे हवाले सां जेको फ़ैसिलो आहे उहो शाम 4 वॻे खां पोइ जेको थींदड़ इजलास आहे उन में हतमी इहो फ़ैसिलो जेको आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी कराची में CEC जे हिन ॿिए ॾींहं वारे इजलास में इहो फ़ैसिलो कंदी।